पाकिस्तान पीपल्स पार्टी के अगूणे MNA सरदार मीर खालिद अहमद खान लुंड सरदार ज़ादा मीर नूर मोहम्मद खान लुंड जो दरगाह भरचुंडी शरीफ अहमद सरदार मीर खालिद अहमद खान लुंड सरदार ज़ादा मीर नूर मोहम्मद खान लुंड दरगाह भरचुंडी शरीफ पहुंची। दरगाह भरचुंडी शरीफ के गादी नशीन मियां अब्दुल खालिक से मुलाकात कई। मुलाकात खुशगवार मूड में थी। मुलाकात मुख्तलिफ मौज़ूअन ते ॻाल्हियूं कयूं वयूं। सरदार मीर खालिद अहमद खान लुंड मुलाकात में यकीन ॾियारियो त माज़ी जे मुस्तक़बिल में ज़िले घोटकी जी आवाम सां हर मुमकिन साथ ॾिनो आहे ऐं संदन हर ॾुखे वक़्त में साथ ॾिनो वेंदो। दरगाह भरचुंडी शरीफ जे गादी नशीन मियां अब्दुल खालिक सरदार ज़ादा मीर खालिद अहमद खान लुंड ऐं सरदार ज़ादा मीर नूर मोहम्मद खान लुंड जो दरगाह भरचुंडी शरीफ में अचण ते ॾाढा ख़ुशि थिया। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची